नका महफिल जी मंडली मतिया हाणे दिल चाहे थी तका मोहब्बत जी महफिल मचायूं। वॾा बाबा हुकुम कर तो मेकू क्या करण है ओधर ते। अरे बाबा असांखे वरी छा करणो आहे? कुछ न करो, छड़ो मोहब्बत जे साज़न के छेड़ो आहे। हिन धरतीअ जे मथां कारन पाछन के हटाइणो आहे मौलू। ऐं हिकु दफ़ो वरी सजल शाह ऐं सामीअ जे गीतनि जी गुंजार खे बुलंद करणो आहे। वन बाबा वन मोलो, वन वनी ॾींहं ॿिनि में कहिड़े प्यार जे साज़न खे छेड़ींदड़ राॻीअ खे वठी अच त का महफ़िल मचायूं यार। वन वॾा बाबा तूं टे ॾींहं अच, अहिड़ी महफ़िल मचा ॾे साईं जो यादि करे सी ओधर ते। बाबा रात रुस्तम असांखे वठण आयो। अम्मा उन सां हली छा कयूं आहे? बाबा पोइ हिन कैद मां त जान छुटी आहे। न अम्मा न, जे तो निकिरी हलियासीं न त वेतर असां सूरन में अची वेंदासीं। हिन वक़्तु सिर्फ़ु असांजो हाकिम खान दुश्मन आहे। जेकॾहिं असां हितां निकिरी हलियासीं न त कमाल खान बि असांजो दुश्मन थी पवंदो ऐं पोइ असांखे काथे लिकण लाइ जाइ बि न मिलंदी। इन जो मक़सद त बाक़ी ज़िंदगी असां इन्हनि जी गुलामी कंदे गुज़ारी पवंदी। अम्मा मां जेको कमाल खान जो रायो ॾिठो आहे त हू तोसां शादी करणो थो चाहे। छा? अम्मा जेकॾहिं कमाल खान तोखे पंहिंजो करे थो त तुंहिंजी बाक़ी ज़िंदगी हवेलीअ में राज कंदे गुज़रंदी। राज अम्मा तूं हवेली जी राज राणी बणिजी वेंदी। राज राणी भली कमाल खान ज़माने लाइ ज़ालिम छो न हुजे पर तोसां बेहद प्यार कंदो। प्यार अम्मा मां तुझे चेहरे ते ज़िंदगी में पहिरियों दफ़ो ख़ुशी ॾिसां पियो। बाबा छा कमाल असांखे पंहिंजो कंदो? ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में अलाए केतिरा चकर चई चुको आहे पर मां ख़ामोश रहियुसि सिर्फ़ु तुंहिंजी रज़ामंदी ॼाणण लाइ। पर बाबा मूंखे नथो लॻे। छो मां तोखे नथो लॻे? तूं राणी आहीं राणी ऐं राणीअ जी ख़ूबसूरत। शर्म आहे ए मुंहिंजा मालिक, मां तोखां पंहिंजी ज़िंदगी लाइ कुझु बि नथो घुरां। बसि मुंहिंजी राणीअ जे दिलि जे ख़्वाबनि खे तूं सांभिया कजां ऐं मुंहिंजे हिसे जूं ख़ुशियूं बि तूं हुनखे ॾिजां। आमीन। ओ मां ज़िद खे छॾ, उथी मानी गिरा करे वठ। ॿाहिरों तताईंदा अजायो। न चाचा, हाणे भले जिस्म तां खलन लाहे छॾनि या बंदूक हणनि पर मां घर जो कमकार न कंदसि। अम्मा मुंहिंजी अछी ॾाढी ॾे ॾिस। चाचा अॼु ताणी तव्हां जे करे ई त हिन घर में वेठी आहियां, न त कैसा भजी वञी आजा। न ज़हर पी करे खुदकशी करे छॾिया हां। ज़हर अॼुकल्ह मिले किथे थो? जेकॾहिं मरण जो एतिरो शौक़ अथई न त पोइ ही वटि बंदूक पंहिंजो पाण खे मारे ॾेखार। बाक़ी ईअं न चओ त मां मरंदसि। जॾहिं वक़्तु आयो न त उहो बि करे ॾेखारंदी मैं। आजा यार छॾ ट्रीके खे, बुख लॻी आहे वञी मानी खणी अच। मां तुंहिंजी नौकरियाणी न आहियां जो मूं ते हुकुम तो हलाई। घर में अटो पयो तव, मोला हथ ॾिना तव, वञी करे पचाए खाओ। छा चई? हां ॿुधाए छा चई? ॿुधाए।
नथी ॿुधा छा चई त का तूं साड़ी मैं जालो न कढी जाए। अरे छोरा होश कर चवाई थो। मां त चवाई तूं पट थी बाबा। बच्चो अता ये सुधरा वारा ये नहीं उठ मथे मां तो चाहे तू मारी करे अच। हाँ हाँ कया थी बाबा जेकर तू समझाए छड़ी था न तू सूर दिसिया न सोनी। छा समझाया सा तव्हां त असांखे इंसान बि नथा समझो। बाबा इंसान हुजो है न त घणो वक्त अॻु असांजी तबियत खे समझी वञो आ। घर अचण खां अॻु में असांजो दिमाग़ खरो न कयो आ। असां इंसान न आहियूं बाक़ी तूं पाण खे इंसान थो समझी। अरे तो में त माण्हू जी थप्पी न आहे गॾ आहीं गॾ। बाबा जहिड़ा काम तहिड़ा बच्चा। असां बस घणो थाप न थापण खां सवाइ ॿियो अचे छा थो। बाबा हाणे तू ही खणी माठ कर। तू माठ न कंदे त मज्जू के भी माठ कोने थी। उठ मथे मां तो चाहे उठ मथे वञ कमकार कर उठ। ॾिठई था जेसिताणी हिनखे पाथर न लॻंदा न त हिनजी ॿार न मरंदी। हाणे घणो न चईस त फूक जी वेही न रही। हाणे वे त कारतूस हिकु हणांसि दमदमा जो असां। खनू जेकर बाहर निकरे हां त हींअर ताईं अची वञे। अञा केतिरो वक़्तु थी बीहारी। छो थकजी पियो आहियां। थको न आहियां पर हर को शकी नज़र सां ॾिसंदो पियो वञे। माण्हू छा सोचींदा। माण्हुनि जी सोचुनि खे छॾे ॾे। जेकॾहिं उन्हनि जे सोचुनि ते हलंदे न त असांखे पंहिंजूं ई अखियूं कढाइणी पवंदियूं। अखियूं माण्हू त चवंदा सभु अंधा हुजनि ऐं समूरी मिल्कियत उन्हनि वटि हुजे। जेकॾहिं ॿियनि वटि बि हुजे न त उहा बि मेड़े पाण वटि रखनि। ज़ाहिर आहे सॼो ॾींहुं घर ॿाहिरां बीठा आहियूंसीं। विढ़ंदो न त छॾे ॾींदो। पोइ हल वरिया मां बीही त तुंहिंजी मर्ज़ी। मां ज़ोर कोन थो कयां। बाबा राति मोटी ईंदासीं न। हल हाणे राति कीअं बि करे दीदार करणो आहे। का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचेसि घर। का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छा कयां। अजर जेकॾहिं मुंहिंजी सलाह वठी न त कीअं बि करे पुलिस जो छापो हणाए। हा असगर ईअं बि करणो पवंदो। मां चाहियां थो कंहिं अहिड़े माण्हू सां मिलूं जेको कुझु पैसा पुलिस खे कराए हुननि ते छापो हणाए। सिर्फ हिकु चक्कर बाबा खे मूसे जे चंपे मां आज़ाद कराया। पोइ मूसा खे ॿुधाईंदुसि जेकॾहिं मूं हुन जो हवेलीअ मां निकिरण बंदि न कयो त मुंहिंजो नालो बि आचर नाहे आचर। मुराद ऐं हाशिम बदिजी विया। कोई अहिड़ो माण्हू सुझे थो जेको इहो कमु कराए ॾे। अञा बि कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेके गर्मी सर्दी कोन ॾिसंदा सॾ में सॾ ॾींदा। पोइ निकिरी हल उन्हनि ॾांहुं। अजायो हिते वक़्तु विञाइण खां बहितर आहे त भविखूं बि उन्हनि ॾांहुं निकिरी हलूं। असगर अॼु राति वरी कोशिश करे था ॾिसूं। जेकॾहिं बाबा खे वठी अचण में कामयाब न थियासीं त सुभाणे सिज उभरण सां ई दोस्तनि ॾांहुं निकिरी हलंदासीं। चाची आखिर ॿुधाए छो नथी दाल कालिया। अरे तू चुप करे अचो खैरा जे सिर ॾे खैर हुजे। हलऊं वॾेरे जे ओ ताक़त ते 2-3 रुपया पटे सटे अचऊं। पिनो पिनो अञा पिनो सॼो शहर वञी पिनो। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे जॾी तू सड़े छो थी। जे हलणो थई त साण हल। न न इहो पिनण जो कमु तव्हां जे हवाले कयो आहे। वञी पिनो पिनो पिनो। गबदा न अध चीतो के भी दींदासी। ठयो हाणे बिला तूं त माठ कर। रुगो बिलो थी चए मुंहिंजी शिकिल सां मिले त कोन थी। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। छोरा अचो त असां हलऊं। हिन धूतीअ सां कोन पुॼंदासीं। वञो जल्दी वञो किथे रईस ज़मीन ते ना निकिरी वञेव। जे ज़मीन ते वियो न उते बि पहुची पवंदासीं।
ख़बर आहे मूंखे वॾा बुखिया आहियो किथे था छॾियोसि रईस वीचारो आहे अबोज उनजी उबती खल लाहींदो मूंखे सॼी ख़बर आहे अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे छोरा अच त हलूं हाणे रईस जे लाइ बि हिनखे हियाम में हथ था पवनि पिया अच त हलूं हल हल मूं हाणे हलो हलो छा थिए थो बीहे त वात पटिजी थो वञे शरियो मूं निभागो हली आहिनि वीचारा पिनड़ पिनड़ा इहा ओचितो फायरिंग शुरू कीअं थी वई इहो कहिड़ो निभागो जंहिंजे करे असां मूसा खोड़ जे दर तां मुठियासीं का ख़बर नथी पवे असांखे ॾिसी फायर कयाऊं या अञा के ॿिया आयल हुया इहा फायरिंग तव्हांजे मथां न हुई पर आचर जे मथां हुई आचर जे मथां छो त आचर जो पीउ बाजी हिन वक़्तु मूसा खान वटि क़ैद आहे हू असां सां पुॼी नथो सघे त मिसकिननि मथां कहर पियो करे मुंहिंजे पीउ खे बि उन ई क़ैद कयो न उन वक्त ही मूसा खान के जख्मी करण जे बजाय मारे छड़ी हा त अज ये डी दिसणा न पवनी हा मूसा खान के तमा जरूर खत्म कदस पर मां चाहा तो न खा अग में गाणे खे उतां आज़ाद कराए दूं इहो बि तॾहिं जॾहिं ॻणो असांजो चवण वठे केॾी बि कोशिश कयो पर उतां ॻाणे खे कढणु तमामु घणो मुश्किल आहे रुस्तम तमामु घणो मुश्किल न अमीना गाणे खे आज़ाद कराइण को बि मुश्किल नाहे छो जो मूसा खान वार जो ध्यानु अॻे तरफ़ आहे ऐं असां पोइ तरफ़ खां इहो कमु कंदासीं पोइ देर छा लाइ पिया कयो देर नाहे हाणे हरगिज़ देर नाहे अॼु हर हाल में मूसा खान जी हवेली ते हला कंदासीं ऐं गाणे खे आज़ाद कराईंदासीं ॿुधाईंदासीं मूसा खान खे त ग़रीबनि ऐं मज़लूमनि मथां ज़ुल्म करण जो अंजाम छा हूंदो आहे अड़े रे बचाया हे तोरा ॿ ॾींहं गुज़री विया बदिया दा गुज़री विया त मां छा कयां अड़े हेॾे हे जो भूंगो वरितई ऐं चई त 2 ॾींहंनि में सामान वापसि कंदोसां उहो सामान काॾे वियो सामान हूंदो त मोटंदो न सामान जैसे हुते हुई सामान तो वटि न आहे त पोइ भूंगो छो वरितई भूंगो मलूक जो त वरितो हथ मलूक खाधो आहे हथ मूं खाधो आहे ॾिस बचाया भूंगे जो मूंखे तो चयो हो जेकॾहिं चोरी मूंखे इज़त सां ॾी थो त ठीकु आहे न त ॿेली पोइ जीअं सम्झे थो अरे बस धमकी असां वॾा खूनी माण्हू वरी खूनी माण्हू खे धमकी थो ॾी बचाया इज़त सां मूंखे चोरी वापसि कर न त मां रईस खे चवंदोसां अरे रे सका तो अॻ में कुत्तो आहे उहो छा थियो ठीकु आहे जेकॾहिं मां तोखे पुलिस खां न ॿधायो न त मुंहिंजो नालो बि दोसू न आहे अरे हल हल रस्तो मां दोस्तू लाइ असां वॾा खूनी माण्हू पुलिस वरी असांजी रस्ता रोक कंदी पुलिस थी असांखे मथे मजदू खे जेको भॼाए जेको सानो करे विधो हुअमि उहो उन खे वञी हाल पुछ असां वॾा खूनी माण्हू सामान काॾी हो सामान